अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तफ़सील ऐं सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। अॼु तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं सिजावल ख़ान वरी ड्रामे में ज़ाहिर थींदो या बिल्कुलु हू ख़तमु थी चुको आहे, मरी चुको आहे, या वरी हू फ़िलहालु हिकु पासे थी चुको आहे त बाद में ड्रामे में ईंदो। सॼी इहा कहाणी बि ॿुधाईंदासीं। हक़ीक़त तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं छा मूसा भावल मतिलबु यानी भावल मूसा खे बचाइण में कामयाबु थींदो या वरी नवाब खान हाणे लाला खे बि झुकाए भावल खे बि मीर खे बि पूरो कंदो। बिल्कुलु दोस्तों वीडियो खे ॿुधो पूरो ऐं जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे थी सघे तो तव्हां CTV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं पोइ किस्त में बि असां ॿुधायोसीं त भावल मूसा खे खणी वेंदो हुयो, तव्हां ईअं ॾिठो ईअं ई थियो। ऐं मीर खे जेको आहे उनजी भेण जे करे नवाब खान दिलासो ॾेई छॾींदो, तव्हां ॾिठो ईअं ई थियो बिल्कुलु। हाणे बि मीर खे शर्तूं मञाइण जी कोशिशि कंदो नवाब खान, सुखियो हुनजी भेण हुनजे हवाले कान कंदो। ऐं हाणे मीर वरी हाशू खे वञी सम्झाणे ॾींदो, मतिलबु पंहिंजी भेण जे हिसाब सां बाबा तोसां बि इहो शर्त थी सघे थो तुंहिंजी भेण सां बि, लेकिन हाशू चरी कान सम्झंदो। ऐं तव्हां इहो बि ॿुधो दोस्तों भावल जेके ॾे नापो मोकिलियो नवाब खान झुकण जे लाइ, लेकिन गुलण जे ज़रिए नवाब खान खे भावल वापसि सिधी ॻाल्हि कंदो भली मारे छॾ। हाणे हू भावल खे टारगेट कंदो नवाब खान, मीर खे टारगेट कंदो ऐं लाला खे बि। ऐं लाला हाकिम सादी चवण ते नवाब खान जे अॻियां झुकी पवंदो ऐं हुन सां दोस्ती जो हथु वधाईंदो, पंहिंजी जान छॾाईंदो। बाक़ी हाणे मीर ऐं भावल लाइ नवाब खान मुसीबतूं पैदा कंदो। फ़िलहालु मूसा ज़ख़्मी आहे, हिकु पासे आहे दोस्तों, उन खे भावल जेको आहे इलाज लाइ हिकु पासे करे छॾियो आहे। अन क़रीब दोस्तों तव्हां ॾिसंदो सिजावल ख़ान ज़ाहिर थींदो, उन जी एंट्री थियण वारी आहे। ऐं कमाल ख़ान जूं बि ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, जेको अहमद अली शेख आहे उहो बि अन क़रीब ड्रामे में तकरार में अची वेंदो। दोस्तों काफ़ी नवां अदाकार अचण वारा आहिनि, इहे अन क़रीब तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।